कंदासीं बुलेटिन में अवां खे भली कासऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट में क्रिक मंदिर के साड़ण ऐं अक़लियतुनि जे हक़नि बाबति पाण मुरादो नोटिस ते ॿुधणीअ दौरान अदालत एक्यो प्रॉपर्टीज़ ट्रस्ट जा प्लाट गैर कानूनी तौर विकिरो थियण जो नोटिस वठी छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट मामले ते डीजी एफआईए खे फौरी तौर अदालत में तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त ओक्यो प्रॉपर्टीज़ बोर्ड समूरनि मिल्कियतूं विकिरो करे छॾियूं आहिनि। कहिड़े कानून तहत ओक्यो ट्रस्ट जा प्लाट विकिरो कया विया आहिनि। ओक्यो ट्रस्ट जे वकील अदालत में एतराफ़ कंदे चयो त बोर्ड पारां काफ़ी प्लाट विकिरो थी चुका आहिनि। चीफ जस्टिस चयो त प्लाट विकिरो थिया आहिनि त पोइ ओक्यो ट्रस्ट ठाहिण जो मक़सद ई बि फौत थी चुको आहे ऐं मतलूब इमलाक बोर्ड पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी वियो आहे। अदालत चेयरमैन ओक्यो ट्रस्ट खे अदालत में तलब कयो त वकील ॿुधायो त चेयरमैन लाहौर आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त पोइ ठीकु आहे त डीजी एफआईए खे फौरी तौर अदालत में घुरायो, असां उनखे ॿुधाईंदासीं। जंहिं बाद केस जी ॿुधणीअ में वक़फ़ो कयो वियो। आगाह कई पिया अवां खे सुप्रीम कोर्ट में क्रिक मंदिर के साड़ण ऐं अक़लियतुनि जे हक़नि बाबति पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी थी आहे। अदालत ओक्यो प्रॉपर्टीज़ ट्रस्ट जा प्लाट गैर कानूनी तौर विकिरो थियण जो नोटिस वठी छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट मामले ते डीजी एफआईए खे फौरी तौर अदालत में तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त ओक्यो प्रॉपर्टीज़ बोर्ड समूरनि मिल्कियतूं विकिरो करे छॾियूं आहिनि। कहिड़े कानून तहत ओक्यो ट्रस्ट जा प्लाट विकिरो कया विया आहिनि। ओक्यो ट्रस्ट जे वकील अदालत में एतराफ़ कंदे चयो त बोर्ड पारां काफ़ी प्लाट विकिरो थी चुका आहिनि। चीफ जस्टिस चयो त प्लाट विकिरो थिया आहिनि त पोइ ओक्यो ट्रस्ट ठाहिण जो मक़सद ई बि फौत थी चुको आहे त मतलूब इमलाक बोर्ड पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी वियो आहे। अदालत चेयरमैन ओक्यो ट्रस्ट खे अदालत में तलब कयो त वकील ॿुधायो त चेयरमैन लाहौर में आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त ठीकु आहे त डीजी एफआईए खे फौरी तौर अदालत में घुरायो, असां उनखे ॿुधाईंदासीं। जंहिं बाद केस जी ॿुधणी में वक़फ़ो कयो वियो।